अस्सलाम वालेकुम दोस्तों। मां या तव्हांजो होस्ट वकार अहमद भलीकार कयां थो मां तव्हां सभिनी दोस्तनि भाइरनि खे पंहिंजे हिन नए वीडियो सां। दोस्तों, अॼु असीं हिन वीडियो में जेको आहे सो सिखंदासीं त असां पंहिंजे चैनल जे लाइ इंट्रो कीअं था ठाहे सघूं हिकु मोबाइल एप्लीकेशन जे ज़रिए। सो दोस्तों, इन खां अॻु में बि कुझु वीडियोज़ जेके आहिनि उहे मूं अपलोड कया आहिनि जिन जी हिकु शुरूआत आहे। सो हिन खां अॻु में जेको असीं वीडियो अपलोड कयो आहे, हिकु त असीं कुझु मसइलनि जे करे डेली बेसिस ते त जेको आहे सो वीडियोज़ ठाहे नथा सघूं कुझु मसइलनि जे करे। सो हिकु ऐं ॿिए ॾींहुं चइजे त माना इन हिसाब सां वीडियो जेके शेयर कयूं था उन हिसाब सां हिन खां अॻु में जेको असां वीडियो शेयर कयो आहे उहो आहे असांजो त फ़ोटो क्रॉप कीअं कजे जेकॾहिं हुनजो बैकग्राउंड हिकिड़ो सुहिणो सुठो नथो अचे त असीं हुनखे कहिड़े माना सुठे नमूने सां हुनखे क्रॉप करे था सघूं। सो दोस्तों, हिन वीडियो खे मुकमिल ॾिसिजो त जीअं तव्हांखे बिल्कुलु सुठे ऐं सुहिणे नमूने सां सम्झ में अची वञे। सो वीडियो शुरू करण खां अॻु में मां तव्हांखे हिकु रिक्वेस्ट कंदुमि त मुंहिंजे हिन चैनल ते अगरि तव्हां नवां आया आहियो त हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी वारे बटन खे पहिरियों ऑन करे छॾियो त जीअं हर नओं वीडियो तव्हां सभ खां पहिरियों ॾिसी सघो। ऐं हीअ जॻह अगरि तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त हुनखे लाइक कजो ऐं उन सां गॾोगॾु हिनखे दोस्तनि सां गॾु शेयर बि कजो। सो हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। दोस्तों, हिन जेको आहे सो इंट्रो ठाहिण जे लाइ असांखे ज़रूरत पवंदी इंट्रो मेकर एप्लीकेशन जी, जेका असीं प्ले स्टोर तां डाउनलोड कंदासीं। सो प्ले स्टोर खे क्लिक कयो ऐं असीं सर्च बार में लिखंदासीं लेजेंड इंट्रो। अॻ में मूं वटि सर्च बि थियल आहे ऐं हुन सां गॾोगॾु मूं वटि डाउनलोड बि थियल आहे त जीअं वक़्त खे जेको आहे सो बचाए सघिजे ऐं तव्हांखे जल्दी में सम्झ में बि अची वञे। सो लिखंदासीं हिते लेजेंड इंट्रो। हिते खोड़ सारियूं एप्लीकेशनूं अची वञनि थियूं, पर हिते जेका असांजी 3 नंबर ते जेका आहे लेजेंड एनिमेटेड टेक्स्ट इंट्रो, सो इनखे असीं क्लिक कंदासीं ऐं उन खां पोइ इनखे असीं कंदासीं इंस्टॉल। रही मूं वटि अॻु में ई ऑलरेडी जेको आहे सो इंस्टॉल थियल आहे, सो इनखे असीं कंदासीं डायरेक्टली हिते ओपन। दोस्तों, अॼु हिन में जेको असां सिखंदासीं सिंपली हिकिड़ो सिखंदासीं त असीं कीअं हिन में इंट्रो ठाहे था सघूं। सो असीं हिनखे हिते क्लिक कंदासीं, ऐं लास्ट में जेको अचे थो न्यू इंट्रो मेकर इन ते क्लिक कंदासीं ऐं हाणे जेको प्लस वारो निशान थो अचे फस्ट में त जेको आहे सो न्यू ते आणे करे ऐं उन खां बाद में अगरि तव्हां हिन में जेके बि ॿियूं जेके इंट्रो अचनि था पिया, जेके एनिमेशन्स जेके आहिनि अॻ में ठहियल, उन ते तव्हां क्लिक करे उनखे डाउनलोड करे ऐं उन खां बाद में उनखे यूज़ करे था सघो, यूटिलाइज़ करे था सघो। सो न्यू ते असां क्लिक कयोसीं, उन खां पोइ असीं कंदासीं हिन प्लस वारे ऑप्शन ते क्लिक। हाणे हिते असां डायरेक्टली हिकु का बि पंहिंजी पिक्चर वग़ैरह जेको आहे सो असीं सिलेक्ट कंदासीं। जीअं मूं हिन पिक्चर खे सिलेक्ट कयो ऐं हिनखे मुकमिल आणिणो आहे त हिनखे कंदासीं फ्री, कंदासीं हिनखे टिक ओके कंदासीं। हाणे असीं हिनखे कंदासीं एडिट। एडिट में हिन जा जेको आहे सो पहिरें नंबर ते हिकु नंबर 1 ते स्टाइल आहे ऐं उन में जेके हिन मुख़्तलिफ़ अची था वञनि त असांजो जेको टेक्स्ट वारो आहे उहो कीअं अचे, टेक्स्ट असांजो जेके असां अखर पंहिंजा लिखूं त उहे कीअं अचनि। ठीकु आहे, हिन जा हिन में मुख़्तलिफ़ जेको आहे सो अची था वञनि। असांखे जंहिं ते बि आणिणो हूंदो असीं हुनखे जेको आहे सो क्लिक करे एड अची वई, उन खां पोइ असीं हुन ते क्लिक करे हुनखे सेव कंदासीं। ऐं नंबर 2 ते आहे टू स्टाइल। सो हिन ते असीं क्लिक कंदासीं। हिन में जेको यूअर टाइटल में अची थो वञे असीं हिनखे एडिट कीअं कयूं त उन जे लाइ असीं फस्ट में त जेको आहे सो हिन जा फॉन्ट्स जेके आहिनि उहे असां हिते सिलेक्ट करे था सघूं। कोई सुठो जेको सुहिणो लॻे उहो हिनखे सेट कंदासीं हिते ऐं उन खां पोइ असीं हिते टेक्स्ट ते आणींदासीं त मथां जेको फस्ट वारा जेके अखर अचनि था यूअर टाइटल उनखे असीं हिते चेंज कंदासीं। जीअं लिखूं था हिते वकार अहमद, ओके, त यूअर टेक्स्ट हेयर इन में था लिखूंसि यूट्यूब चैनल।
ओके थी वियो। हिन जा जेकॾहिं साइज़ वग़ैरह खे असांखे इंक्रीज़ करिणो आहे या डिक्रीज़ करिणो आहे त उहो हेठां हिनखे असीं कंदासीं। हिते हिन में ॾिसोसि त हिनजी अची थी वञेसि। उन खां पोइ ऐं हिन में वॾी ॻाल्हि त इहा बि आहे जो हीअ जेका एप्लीकेशन आहे उहा मुकमली असांजी डेटा खां बिना हलंदी आहे। सो उन खां बाद में हीअ त ठही वियो। उन खां पोइ जेकॾहिं असां अञा हिन जो स्टाइल चेंज करणु था चाहियूं त हिन जा मुख़्तलिफ़ जेको आहे सो इंट्रो जा स्टाइल्स आहिनि में अचनि था, उहे असीं हिन ते सिलेक्ट कंदासीं, क्लिक कंदासीं। हे मुंहिंजा मुख़्तलिफ़ अचनि था। तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे, तव्हां हिकु दफ़ो लाज़मी हिन खे यूज़ करे ॾिसिजो। सो हिन में मुख़्तलिफ़ अची था वञनि। जेको तव्हांखे पसंदि अचे थो, मूंखे त फस्ट वारो ऐं सेकंड वारो तमामु घणा पसंदि पिया अचनि। सो तव्हां कंहिं बि हिकिड़े ते क्लिक करे ऐं उनखे उते एडिट कयोसि। जीअं फस्ट वारे खे हाणे क्लिक था करियोसि। फस्ट वारे ते क्लिक कयोसीं, फॉन्ट सिलेक्ट कयासीं। उन खां बाद में असीं टेक्स्ट खे जेको आहे सो हिते लिखूं था वक़ार अहमद। हेठां लिखूंसि था जेके हेठि सना अखर अचनि था उन में यूट्यूब चैनल। ओके थी वियो। जेकॾहिं असां हिन जी साइज़ खे इंक्रीज़ या डिक्रीज़ करणु चाहियूं त असां हेठि वारी जेका बार अचे थी, लीक जेका अचे थी, उनखे असीं घटि वधि करे था सघूं। ठीकु आहे, हिन में हिते सही आहे। उन खां बाद में असीं हिन खे वधीक छेड़छाड़ नथा कयूं ऐं उन खां पोइ असीं हिन खे कंदासीं सेव करे। ऐं फस्ट में त जेको हिन जो लेजेंड वारो जेको हेठां वाटर मार्क अचे थी, हिन खे असीं कंदासीं डिलीट, रिमूव था कयूंसि। हिन जे बदिले में चवंदा त हिकिड़ी तव्हां असांजी एड त ॾिसो घटि में घटि यार, हेॾी सारी एप्लीकेशन यूज़ था कयो। सो हुनजे लाइ असांखे हिकिड़ी जेको आहे सो एड त ॾिसणी पवंदी। दोस्तो ही एड जेका आहे हिन जी लोड थी करे ऐं तक़रीबन 30 सेकंड उन्हनि जे लाइ जेको आहे सो 30 सेकंड जे लाइ एड अचे थी। सो जेकॾहिं तव्हां इहो इंट्रो नथा जेको आहे सो चाहियो हिते न अचे इहो इंट्रो, सॉरी हिन जो जेको आहे वाटर मार्क आहे, अगरि तव्हां चाहियो था त न अचे, बिल्कुलु सफ़ा न अचे, त तव्हां हिनखे ऑफलाइन यूज़ कयोसि। ऑफलाइन बि बिल्कुलु अहिड़ो ई पंहिंजो कमु कंदी। सो उनजे लाइ असीं हाणे हिनखे हिते सेव कंदासीं। सेव खे लॻाए करे ऐं हिन में मुख़्तलिफ़ जेको आहे सो रिज़ल्ट ॾिए थो। 540 हिन में अचेसि थो ऐं उन खां पोइ 720 ऐं 1080। त असां हाई लेवल जो जेको रिज़ल्ट आहे उहो 1080 आहे। सो उनखे असीं क्लिक कंदासीं। कुझु ई सेकंडनि में ही पंहिंजो प्रोसेस पूरो कंदी ऐं असांजी मेमोरी जेका मोबाइल जी आहे उन में सेव थी वेंदी। सो 2 मिंट वेट। हीअ असांजो सेव थी चुको आहे ऐं हाणे असीं हिनखे चेक कंदासीं त वाक़ई असांजी मेमोरी में सेव थियो बि आहे या न। सो असीं बेक कंदासीं हिनखे ऐं हाणे डायरेक्टली पंहिंजे मेमोरी में वेंदासीं, फाइल मैनेजर। दोस्तों बिल्कुलु ई हे जेको आहे सो मथां वीडियो हिन में पियो आहे। वीडियो हिन में अची वियो आहे ऐं बिल्कुलु सुठे नमूने सां सेव थी वियो आहे। सो इहो हुयो असांजो अॼोको वीडियो। उमेदु करियां थो तव्हांखे बिल्कुलु सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। अगरि तव्हांखे सम्झ में न आयो आहे या किथां बि का पॉइंट मिस थी आहे तव्हां कमेंट में पुछी था सघो। मिलंदासीं कंहिं नई वीडियो सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।